न्यू सैदाबाद वेझो ॻोठ मिसरी खोसो वासण टिकटॉकर आयशा खोसो सां मुबैना ज़्यादती वारो मामलो नारी पारां अॻूणे मुड़ुस वकार मल्हा फरहान मल्हा हिकु अणॼातल शख़्स ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया न्यू सैदाबाद वेझो ॻोठ मिसरी खोसो वासण टिकटॉकर आयशा खोसो सां मुबैना ज़्यादती वारे मामले में नारी पारां अॻूणे मुड़ुस वकार मल्हा फरहान मल्हा ऐं हिकु अणॼातल शख़्स ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। न्यू सैदाबाद वेझो ॻोठ मिसरी खोसो वासण टिकटॉकर आयशा खोसो सां मुबैना ज़्यादती वारो मामलो नारी पारां अॻूणे मुड़ुस वकार मल्हा फरहान मल्हा हिकु अणॼातल शख़्स ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे।